नाज़रीन, आम चूंडनि जे शेड्यूल खां पोइ नॉमिनेशन फॉर्म जमा कराईंदड़ उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। नॉमिनेशन फॉर्म जमा कराईंदड़ उम्मीदवारनि जे कागज़नि में छंड-छाण जो सिलसिलो 30 दिसंबर ताईं जारी रहंदो। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। आम चूंडनि में मखसूस तौर जनरल सीटनि ते नॉमिनेशन फॉर्म भराईंदड़ MPS तौर MNS जे उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सूबाई इलेक्शन कमीशन में औरतुनि जी मखसूस सीट ते नामज़दगी फॉर्म भराईंदड़ पीपल्स पार्टी, नून लीग, MQM, जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड-छाण संदन फॉर्म बहाल या एतराज़ करण जो सिलसिलो जारी आहे। पीपल्स पार्टी जी तरजीही लिस्ट में शामिल अगूणी MPA सईदा जावेद, नुज़हत पठान, खैरुलनिसा मुगल, डॉक्टर सजीला लगारी, हिना दस्तगीर, शाज़िया अता मरी, कुलसूम चांडियो ऐं ॿियनि जे कागज़नि जी छंड-छाण संदन फॉर्म बहाल कया विया। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ रुबीना काइम खानी, नुज़हत पठान ऐं ॿियनि चयो त हू असेंबली जे फ्लोर ते अवामी तोड़े औरतुनि जे मसइलनि जे हल लाइ भरपूर किरदारु अदा कंदियूं। स्क्रूटनी हुई जंहिंजे करे असीं इलेक्शन ऑफिस आया हुआसीं ऐं इलाही बस क्लियर थी वियो। बहितर अंदाज़ो इलेक्शन कमीशनर जो ऐं उनजी सॼी टीम जो फॉर्म बहाल थियो ऐं हर क़िस्म जी जेका फैसिलिटी कमीशन खे ॾियणु खपे कैंडिडेट खे उहा आसानी थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि मूंखे नॉमिनेट कयो टॉप 10 में ऐं मां जेको आहे सो अॼु मुंहिंजी स्क्रूटिनी हुई उहा स्क्रूटिनी मुंहिंजी क्लियर थी वई आहे। इंशाल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी जीअं मूं ते भरोसो कयो आहे मां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ते भरोसो कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA जी सीट ते फॉर्म भरे आई आहियां। मुंहिंजो स्क्रूटनी हुई, मुंहिंजा कागज़ात बिल्कुलु क्लियर थी चुका आहिनि ऐं बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी तमामु वॾी जमायत आहे। क़ौमी असेंबली जी मखसूस सीट लाइ फॉर्म जमा कराईंदड़ पीपल्स पार्टी जी सेनेटर सहर कामरान, अगूणी MPA कुलसूम चांडियो, तंज़ीला कमरानी जा फॉर्म पिणु बहाल कया विया आहिनि। होॾां कराची जे मुख़्तलिफ़ तकनि जे जनरल सीटनि ते नॉमिनेशन फॉर्म जमा कराईंदड़ उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे। इलेक्शन कमीशन जे जारी कयल शेड्यूल मूजिबि 30 दिसंबर ताईं कागज़नि जी छंड-छाण जो सिलसिलो जारी रहंदो, जंहिंखां पोइ उम्मीदवारनि जी हतमी लिस्ट जारी कई वेंदी। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।